जी नाज़रीन हाज़िर नेशनल ऑनलाइन न्यूज़ अलर्ट सां नव दौर खां वाक़ हम ख़बर ॾींदा आहियूं त नव दौर में क़ाइद अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे बगदार पुट शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं संदसि साथियुनि जे क़त्ल जो केस ॿीहर खोलण लाइ पीपी शहीद भुट्टो जे कारकुननि पारां एहतजाज कयो वियो आहे। महबूब नारे जो, मुश्ताक मंगरियो, साहब नारे जो, ज़मीर खोखर, ख़ालिद नारे जो, बहादुर नारे जो, मेहर नारे जो ऐं ॿियनि शहीदराणी बेनज़ीर प्रेस क्लब नव दौर पहुची एहतजाज कयो, जिते नारेबाज़ी पिणु कई वई। जिते ॻाल्हाईंदे अॻवाननि जो चवणो हो त शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं संदसि साथियुनि जे क़त्ल केस में अञा ताईं इंसाफ़ नाहे मिली सघियो, जंहिं लाइ असां सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं ॿियनि खे अपील करियूं था त शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं संदसि साथियुनि जो क़त्ल केस ॿीहर खोले मुलविस जवाबदारनि खे सज़ाऊं ॾिनियूं वञनि ऐं शहीदनि जे खून सां इंसाफ़ कयो वञे। पाकिस्तान जे असां जेको असां कोर्ट के चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान के गुज़ारिश था कयूं त शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जो केस के 25 साल गुज़री चुका आहिनि, पर हिन वक़्त ताईं का बि जेको असां शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे केस उन जे शहम साथियुनि सां कोई बि इंसाफ़ न कयो वियो। ये शहीद भुट्टो पार्टी असां जा जेके कारकुन आहिनि उन कारकुननि सां गॾिजी करे असां इहा एहतजाज था कयूं ऐं इल्तिजा था कयूं त ॿीहर इहो कहे करे उन मीर साहब जे कातिलनि खे सदाए मौत ॾिनी वञे ऐं सरेआम फांसी ॾिनी वञे।